Let's practice English sentences together. इहा ॻाल्हि मूं लाइ वाक़ई तमामु घणी अहमियत रखे थी. That really means a lot to me. मूंखे इहो ॿीहर चेक करण ॾियो. Let me double check that. मां कप सिंक जे भरिसां रखियो. I placed the cup near the sink. रोज़ानो कयल नंढियूं कोशिशूं वक़्त सां गॾु वॾियूं तब्दीलियूं आणींदियूं आहिनि. Small efforts made daily lead to big changes over time. काल्ह खां पोइ मूंखे सकून महसूस थियो. I felt relieved after the call. हुन कपड़ा सुठे नमूने सां वेढ़िया. She folded the clothes neatly. हुन पंहिंजे मुड़ुस खां तलाक वठी छॾी. She got divorced from her husband. मां तव्हांखे कीअं भरोसो ॾियारां? How do I make you trust? उहे वक़्त गुज़री विया जॾहिं हर शइ सस्ती हूंदी हुई. Gone are times when everything was cheap. उहे ॾींहं गुज़री विया जॾहिं असां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआसीं. Gone are the days when we used to enjoy. उहे ॾींहं गुज़री विया जॾहिं असीं राति ताईं खेॾींदा हुआसीं. Gone are the days when we used to play till night. उहे रिश्तेदार गुज़री विया जेके प्यार कंदा हुआ. Gone are the relatives who used to love. मुंहिंजी दुआ क़बूल थी वई आहे. My prayer has been answered. मूंखे उबासी अची रही आहे. या तव्हां हिन सिंधी जुमिले खे हीअं बि चई सघो था. मूंखे उबासी पई अचे. I am yawning. हीअ त रुॻो नाले जी दावत आहे. This is a so-called invitation.